वफ़ाक़ी हुकूमत पारां बचत पॉलिसी ते अमल दरामद लाइ मनसूबो जारी कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत बचत पॉलिसी तहत हासिल थींदड़ रक़म लाइ ख़ासि फंड क़ाइमु करे छॾियो। बचत मां हासिल थींदड़ रक़म खे वज़ीर आज़म बचत फंड 2026 में मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बचत स्कीम तहत हासिल थींदड़ रक़म खे अवामी मुफ़ाद में ख़र्च करण लाइ स्टीयरिंग कमेटी क़ाइमु कई वई। अवां खे ख़बर ॾियूं पिया नाणे वारे सेक्रेटरी जी सरबराही में जुड़ियल कमेटी में चइनी सूबनि आज़ाद जम्मू कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा नाणे वारा सेक्रेटरी शामिल हूंदा। अवां खे ॿुधाई पिया त 3 खां 10 लख रुपया पघार वठंदड़ ऑफिसरनि जी मजमूई पघार मां 2 महीननि लाइ 5% कटौती थींदी। 10 खां 20 लख रुपयनि ताईं पघार खणंदड़ जी 15%, 20 खां 30 लख ताईं जी पघार मां 25% कटौती थींदी। नोटिफिकेशन मूजिब 30 लख रुपयनि खां वधीक पघार खणंदड़ जी रक़म मां 30% कटौती कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत मूजिब उहा रक़म अवामी सहूलियतनि ऐं भलाई क़दमनि लाइ इस्तेमालु कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां बचत पॉलिसी ते अमल दरामद लाइ मनसूबो जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत बचत पॉलिसी तहत हासिल थींदड़ रक़म लाइ ख़ासि फंड क़ाइमु करे छॾियो। बचत मां हासिल थींदड़ रक़म खे वज़ीर आज़म बचत फंड 2026 में मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बचत स्कीम तहत हासिल थींदड़ रक़म खे अवामी मुफ़ाद में ख़र्च करण लाइ स्टीयरिंग कमेटी क़ाइमु कई वई। नाणे वारे सेक्रेटरी जी सरबराही में जुड़ियल कमेटी में चइनी सूबनि आज़ाद जम्मू कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा नाणे वारा सेक्रेटरी शामिल हूंदा।